अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो चैनल सिंधी स्पीचिस बाय माजिद। अॼु मुंहिंजी तकरीर जो उनवान आहे रिश्वत हिकु समाजी बुराई आहे। आउं पंहिंजी तकरीर जो आगाज़ हिन बैत सां कंदुसि। झुगी असांजी कखनि पननि जी, नज़र कोन ते आ दुश्मननि जी। रखी विया विकोरे वेरी, कखनि ते कोसी रखी विया केरी। दुखी जा ॿरी पई आ, उमंग दिल जी ॾरी पई आ। लुछूं भला कीअं पुछूं भला कीअं, ज़बान रत सां भरी पई आ, ज़बान रत सां भरी पई आ। जनाब सदर, रिश्वत हिकु बला ऐं बीमारी जो नालो आहे, बदत्यानती ऐं बर्बादी जो नालो आहे, बेमानी ऐं बदमाशी जो नालो आहे, बुख ऐं बेवसी जो नालो आहे, तूफ़ान ऐं तबाही जो नालो आहे, दर्द ऐं दोखे जो नालो आहे, जेको समाज खे नासूर बणिजी नाबूद करे रहियो आहे, जेको समाज खे नासूर बणिजी नाबूद करे रहियो आहे। जनाब सदर, करप्शन, कमीशन ऐं रिश्वत जो राकास समाज जी अॾावत खे उजाड़े छॾे थो, संदनि खे साड़े सुकाए छॾे थो, ख़िदमत खे ख़त्म ऐं खाक करे छॾे थो, तरक़ी की रोशन राहुनि खे तारीख़ ऐं तबाह बनाए छॾे थो। रिश्वत वारे राज ऐं काज में रगो तबाहियूं, तूफ़ान, बीमारियूं, बुखूं, बदामनियूं, बेवफ़ाइयूं ऐं लुटमार जा लाड़ा परवान चढ़नि था। खुली वञनि था जे राज़ कोरा, चरियो ज़मानो चिड़ी पवे थो, उथी पवनि था अज़ाब वहशी, वरी को मातम मची पवे थो। जनाब सदर, असांजे इदारनि में नेब जी निगाह ऐं एंटी करप्शन जी अखि हूंदे बि रिश्वत जा रस्ता शहर जे गटरनि जीअं खुलियल आहिनि, जिते मजबूरनि जी को मदद नथो करे, ग़रीबनि जो को गम नथो घटाए, हिननि सां को हमदर्दी नथो करे, अनपढ़ियलनि खे केरु आगाह नथो करे, बल्कि कंहिं लुटियो ई लताड़े वञे थो। जो काल विकाणूं कुर्सीअ ते, सो अॼु अदालत कीअं करे, तूं कंहिंखां थो इंसाफ़ घुरी, हुशूम सखावत कीअं करे, जे दुनिया ख़ातिर दीन छॾियो, बेदीन दयानत कीअं करे। जनाब सदर, जे मुआशिरे में इम्तिहान, इंसाफ़ ऐं इलाज रिश्वत ते, मार्कूं, मुक़ररियूं ऐं तक़रीरियूं रिश्वत ते, जलसा, जुलूस ऐं जिरगा रिश्वत ते, सियासत, सदारत ऐं शोहरत रिश्वत ते, ब्यूरोक्रेट, बंगला ऐं भोतार रिश्वत ते राज़ी थींदा, तहिड़े समाज में कहिड़ी तब्दीली ईंदी ऐं कहिड़ो सुधारे जो सिजो करंदो। बल्कि अहिड़े मुआशिरे में मौत, मारामारी, ख़ौफ़, ख़ुदकशियूं, धाड़ा, धोखा, नफ़रतूं, अफ़रा तफ़रियूं ऐं ऊंधायूं अवाम जो आदरबा कंदियूं आहिनि। के शाइर चयो आहे त बदज़ौक़ जे हथ में बाग़ रहियो, मासूम गुलनि जो छा थींदो, नादान असांजो माली आ, हिन मुंहिंजे चमन जो छा थींदो। ख़ुदाफ़िज़ दोस्तों, आख़िर में जेकर तव्हांखे वीडियो पसंदि आई त वीडियो खे लाइक करणु ऐं सब्सक्राइब करणु न विसारिजो, ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजो एक्सपीरियंस ज़रूरु शेयर करियो। थैंक यू।